बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ अली मेमण, तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल समझो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, अॼु जंहिं टॉपिक ते आऊं ॻाल्हाईंदुसि उहा तमामु हिकिड़ी नंढड़ी ट्रिक आहे जेका आऊं तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। उहा ट्रिक इहा आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे पीसी लैपटॉप जी स्क्रीन खे स्क्रीन शॉट वठणु चाहियो था, स्क्रीन शॉट सां मुराद फोटो जीअं हूंदो आहे कैप्चर करणु चाहियो था, फोटो वठणु चाहियो था कंहिं बि फाइल जो या स्क्रीन जो पंहिंजे विंडो जी, त उहो कीअं वठंदो ऐं उहो बि बिना कंहिं सॉफ्टवेयर जे कीअं वठंदो ऐं उन जे बारे में अॼु आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि। जेकॾहिं तव्हां ॿुधणु चाहियो था, ॾिसणु चाहियो था त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं आऊं इन उमेद सां त तव्हां ज़रूरु ॾिसंदव ऐं इन मां फ़ाइदो वठी सघंदव। जनाब, हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त ही समझो सम्झायो तव्हांजो मुंहिंजो सिंधी चैनल आहे, इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ को वॾी अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, तव्हां हिकिड़ो दफ़ो कंदव मुंहिंजी तमामु घणी हौसला अफ़ज़ाई थींदी। ऐं सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जो जेको मुंहिंजे चैनल जे हेठि बटण आहे उन खे क्लिक कंदव। उन खे क्लिक करण सां बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी। ऐं मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि हिकिड़ो रेड कलर जो सब्सक्राइब जो बटण आहे, उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छो त आउं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हां खे सम्झाइण लाइ अपलोड कंदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो मुंहिंजो वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि ऐं जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था। जनाब, हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। वीडियो में आऊं तव्हांखे इहो सेखारण जी कोशिशि कंदुसि त तव्हां पंहिंजे पंहिंजो लैपटॉप ऐं पीसी जी स्क्रीन खे कैप्चर करणु या शॉट वठणु चाहियो था, स्क्रीन शॉट वठणु चाहियो था, त उहो कीअं वठंदो बिना कंहिं सॉफ्टवेयर जे। जनाब, कंहिं बि विंडो में हुजो, ही आउं विंडो 10 इस्तेमालु कयां पियो, तव्हां जेकॾहिं 7, 8 XP बि कयो पिया त तव्हां स्टार जे बटन में वेंदव ऐं सर्च जो जेको ऑप्शन आहे हिन जे तो पासे में बि आहे, उते तव्हांजो सर्च जो जेको ऑप्शन हूंदो उन खे क्लिक कयो ऐं क्लिक करण सां हिकिड़ी विंडो खुली वेंदी। उन में तव्हांखे हिकिड़ी शइ सर्च करणी आहे जंहिंजो नालो आहे स्नैपिंग टूल। स्नैपिंग टूल जे नाले सां स्नैपिंग टूल खे सर्च कंदो ऐं क्लिक कंदो। ही जनाब, स्नैपिंग टूल खे जॾहिं तव्हां क्लिक सर्च कंदो ऐं उन खे क्लिक कंदो त ही इन तरह जी विंडो अची वेंदी। हिन में तव्हां ॾिसी सघो था ही न्यू जो ऑप्शन आहे, डिले जो ऑप्शन आहे, कैंसिल ऐं ऑप्शन आहिनि। ऑप्शन खे तव्हां रीड करे सघो था। हिन में हाइड इंस्ट्रक्शन टेक्स्ट, जेकॾहिं हाइड करणु चाहियो था त हिन खे चेक कयो, इंस्ट्रक्शन हेड्स हाइड थी वेंदो। ऑलवेज कॉपी स्नैप टू द क्लिपबोर्ड, जेकॾहिं हिन खे चेक करणु ॾींदो ऐं तव्हां जेकॾहिं उनखे एड्रेस न ॾींदो त उहो क्लिप बोर्ड में हिनखे कॉपी कंदो। ऐं इंक्लूड यूआरएल बिलो स्नैप HTML ML, जेकॾहिं तव्हां इहो बि चाहियो था त URL बि इन जो कॉपी करे त उहो बि करे सघे थो। प्रॉम्प्ट सेव स्नैप बिफोर एग्ज़िक्टिंग, ऐं प्रॉम्प्ट में बि सेव कंदो। मतिलबु इहे जेके ऑप्शन आहिनि, इन लिंक कलर बि जेकॾहिं तव्हां ॾियणु चाहियो त उहो ॾेई सघो था। सो सिलेक्शन ऐं ही त ऑप्शन हुआ। ऐं कैंसिल जेकॾहिं करणु चाहियो था त कैंसिल कंदो त हीउ ख़तमु थी वेंदो। डिले जो टाइम ॾियणु चाहियो था त केतिरे डिले में ही कैप्चर करे त उहो बि तव्हां ॾेई सघो था। ऐं न्यू में वेंदव त न्यू में तव्हां ॾिसो था फ्री फ्रॉम स्नैप ऐं रेक्टेंगुलर स्नैप। फ्री फ्रॉम स्नैप माना जितां तव्हां वठणु चाहियो, को उनजी हद ऐं लिमिट कोन हूंदी, उन में तव्हां उन जो स्क्रीन जो फोटो वठी सघो था। रेक्टेंगुलर शेप में तव्हां सिलेक्ट कंदो, जेतिरी तव्हांखे एरिया जी पिक्चर स्क्रीन शॉट वठिणो आहे उहो वठी सघो था। विंडो स्नैप बि वठी सघो था ऐं फुल स्क्रीन जो बि स्नैप। हाणे इहो तव्हां ते डिपेंड करे थो। सपोज कयो पाण ही फ्री स्नैप जी आहे, हाणे हिन खे जेको बि तव्हां एरियो ॾींदव, सपोज कयो पाण इहो था ॾियूं त इन खे ई कैप्चर कंदो। ऐं ईअं ई वरी जेकॾहिं तव्हांखे सर्च करणो पवंदो। स्नैपिंग टूल खे क्लिक कयो।
क्लिक कंदो त ही वरी अची वेंदो। हाणे तव्हां न्यू जे ऑप्शन खे इस्तेमाल करे रेक्टेंगुलर स्नैप करणो आहे, इहो सम्झाइण जो मक़सद तव्हां खे ऐं थोरो सो टूल जे बारे में सम्झाइण चाहियां पियो। हाणे रेक्टेंगुलर ते क्लिक कंदो त ही तव्हां खां पुछंदो कहिड़ी साइड खे तव्हां कैप्चर करण चाहियो था। हाणे सपोज कयो मां हिन खे एतिरे एरिया खे कैप्चर कयां थो त ही कैप्चर कंदो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे जो इन में तव्हांखे कुझु एडिट टूल बि मिली वेंदा, जीअं पेन सां तव्हां कुझु लिखणु चाहियो था त लिखी सघो था। प्लस में ही बि पेंसिल टूल आहे, या इन खे हाईलाइटर चऊं त हाईलाइट बि कंहिं शइ खे करणु चाहियो त करे सघो था। ही रेज़र टूल आहे, इन सां तव्हां इन खे डाहे बि सघो था। ऐं सेव करण जो ऑप्शन आहे, हितां तव्हां उनखे सेंड स्नैप बि करे सघो था जेकॾहिं नेट ते तव्हां करणु चाहियो था। त जनाब ही हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे। ऐं ॿियो जेकॾहिं न्यू में तव्हां वेंदो, सपोज कयो न्यू में वञो, हाणे तव्हां फुल स्क्रीन कैप्चर करणु चाहियो था, स्क्रीनशॉट वठणु चाहियो था, ऐं फुल स्क्रीन ते क्लिक कंदव त ही फुल स्क्रीन जो जेको आहे उहो वठी छॾियो आहे। हाणे तव्हां हिनखे फाइल में वञी या हितां ही सेव स्नैप जो आहे हिनखे क्लिक कंदव त ही तव्हां खां लोकेशन पुछंदो किथे सिलेक्ट कयां। हाणे सपोज कयो पाण हिनखे डेस्कटॉप ते कैप्चर 2 जे नाले सां सेव कयूं था। हाणे तव्हां ॾिसी सघो था हुते सेव थी वियो आहे। हाणे ही ॾिसो कैप्चर 2 जे नाले सां क्लिक कंदव त उहो ई जेको तव्हां स्नैप सेव कयो उहो अची वियो। ईअं तव्हां पंहिंजे लैपटॉप ऐं कंप्यूटर जी स्क्रीन ते जेका बि शइ हले पई उन जो जेकॾहिं फोटो वठणु चाहियो था त उहो वठी सघो था तमामु आसानी सां। ऐं कॾहिं कॾहिं तव्हां इंसान खे ज़रूरत पवंदी आहे कंहिं दोस्त खे ॾियण जे लाइ का शइ, तव्हां जेकॾहिं इंटरनेट हलायो पिया उन खे लिखी नथा सघो त उन खे कैप्चर करे पाण वटि लिखी सघो था, बाद में उन ते तव्हां उन खे पढ़ी वग़ैरह सघो था। त उन जे लाइ बहितरीनु शइ आहे जेका अॼु मूं तव्हां सां शेयर करणु चाहिए पई त तव्हां पंहिंजे स्नैपिंग टूल सां पंहिंजे लैपटॉप ऐं पीसी जी स्क्रीन खे कीअं स्क्रीनशॉट वठी सघो था। जनाब हाणे आउं हिन सां गॾु पंहिंजो ट्यूटोरियल ख़तमु करियां थो, पर ट्यूटोरियल खे ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी उहा ई रिक्वेस्ट आहे त मुंहिंजो ऐं तव्हांजो ही सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो, हिन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ऐं ईअं तव्हांखे करणु बि खपे। ऐं छाकाणि त ही तव्हांजो मुंहिंजो चैनल आहे। रेड कलर जे बटन खे जॾहिं क्लिक कंदव त बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर अचण वारे वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे पहिरीं ॾिसी सघंदव। मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि हिकिड़ो रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन आहे, उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ऐं ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो आउं डेली नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां, अपलोड कंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो तव्हांखे मुंहिंजा वीडियो कीअं पिया लॻनि, ऐं जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां त अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं खुरम रखे। अस्सलाम वालेकुम।